मुझो नालो आ पाण जमाली आया, नालो दीन मोहम्मद आ। और ये इलाको 1800 ईस्वी का अग जो आ। इतने बरतियाना जे दौर जो आ। इतने बरतियाना जा चा हुक्मरान भी इतने ईंदा। इतने को भी शहर को न लाड़काणो हो न शहदादकोट हो। असांजे वॾे जे चवण मुताबिक़ वॾो हिकिड़ो क़दीमी शहर हो। पर मुंहिंजे वाल साहब जे हूंदे बि 1917 में हे पूरो वॾो शहर हुयो ऐं उन्हनि खां बि 3 पीढ़ियूं हे अॻ जो शहर आहे। ऐं हिन में वॾी आबादी असांजे यादगिरी में बि सुठी आबादी जेको हिते 1000 माण्हू खां वधीक आदमशुमारी। असांजी उमिरि घटि आहे। असांजे हूंदे बि 1000 माण्हू घरनि खां वधीक आदमशुमारी हिते। घणा क़ौम हुया। भट्टी हुया, सीलरा हुया, जमाली हुया, लाशारी हुया, वाणिया हुया, भंगी हुया, पंजाबी मुहाजिर जेके आया माना पाकिस्तान अलॻि थियण उहे बि हिते अची उन्हनि घर ठाहिया जेके हिन वक़्तु असांजे शहदादकोट में मौजूदु आहिनि। वॾा वॾा वापारी बर जो हावियूं बीठियूं आहिनि। उनजे लाइ निशानदगी लाइ तव्हां हावियूं भली चेक करे ॾिसो था। हावियूं बीठियूं आहिनि। इहो अयाज़ सुबरो बि असांजो हितो जो आहे। अब्दुल्ला SP बि असां वटि हिते पढ़ी वियो आहे। बुरोई साहिबु जेको असां हिन वक़्तु कुबे सैद ख़ान जो आहे। इहे वॾा वॾा शख़्सियतूं असां वटि तालीम करे विया आहिनि। इमाम बख़्श जमाली जे नाले ते आहे साईं। जूं पीढ़ियूं कुझु हिते असां आबाद आहियूं। पंहिंजे मुख़्तलिफ़ ते सहूलियतूं न हुयूं पोइ छॾे वियासीं। सैफला निकितो असां वटि पाणी कोन हुयो पोइ असां छॾे वञी पंहिंजे पंहिंजे ज़मीननि में वेठासीं। के शहदादकोट में आहिनि, के कोयटा में आहिनि, के असांजे बलूचिस्तान में आहिनि गंदाखे साइड, के वरी लाड़काणे आहिनि, के कराची आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि ते आहिनि। भई कुझु माण्हू असां हिते आहियूं जेके पंहिंजे ज़मीननि ते वेठा आहियूं। ऐं वॾा त इहा वॾियूं ॻाल्हियूं करे विया पर असां पंहिंजे यादगिरी में बि 3-4 दुकान सोनारनि जा, मनियारनि जा हुया, ड्रखड़नि जा हुया, कुंभरनि जा हुया। काफ़ी हिते बाज़ार हुई। कपिड़े जा दुकान बि असांजी यादगिरी में हुया। असांजी यादगिरी में अॻे जूं वॾियूं ॻाल्हियूं। उन टाइम असांजो ज़िलो जेको आबाद हुयो। हा मुल्क बरताना आहे। उन जा साबुत जा पना बि जेके ॻोठ जा मालिक आहिनि कुझु जेके हिन वटि आया उन वटि कुझु दस्तावेज़ूं आहिनि। उहा सिर असांजे ज़िले जेको आबाद जो उन टाइम इहो असांजो हुयोसि कालिब। उन ते इहो निशान ज़िला जेको आबाद जो लॻल हो। अॼु ताईं इहे सिरनि ते बि उहा ई लिखियलु आहे। तव्हां ॾिसो हिते पिया अथव। बख़्श जूं काफ़ी कुझु मशहूरु शयूं आहिनि जेके हिते अॻे न हुयूं। असां वटि जीअं हाणे हितां जी सिर मिटी घणी मशहूरु हुई। खणी वञी हिते इस्तेमालु ॿिए हंधि कंदा पोइ हिते जाइनि ते सरकारी इदारनि में घणो करे इहो इस्तेमालु कंदा। मिटी असांजी हिते तमामु हिते पाइदार मिटी सुठी मिटी असांजी सॼे इलाइक़े खां। ॻाल्हि कंदा वॾा जिरगा थींदा ईंदा असांजा जमाली अची हिते जिरगा करे फ़ैसिला करे वेंदा। अंग्रेज़नि जा वॾा वॾा ईंदा, गवर्नर ईंदा, ॿिया न ईंदा। DC ईंदो, गवर्नर ईंदो। वरी जी ॻाल्हि इहा त DC ईंदो, गवर्नर ईंदो हिते अची जेको असांजो देखभाल करे वेंदा। मुंहिंजो नालो मुमताज़ अली भट्टी आहे। वालिद साहब जो मोहम्मद मिठल नालो आहे भट्टी। इमाम बख़्श जमाली जे क़रीब वेठा आहियूं। इहो साईं असांजा वॾा ॻाल्हि कंदा तक़रीबन 1918 या 17 में हे भरपूर अरूज में इमाम बख़्श जमाली जो शहर ॿधल हुयो। असांजा वॾा ॻाल्हि कंदा। बाक़ी असां तक़रीबन हिते 84-83 में हिते पढ़िया आहियूं। नज़र मोहम्मद नाले मास्तर हुयो प्राइमरी दायो हुयो। हा उन टाइम में बि हे सुठो शहर ठहियलु हुयो। हिते काफ़ी माण्हू दाया वेठा, ड्रखण जमाली साहिबु वेठा जिन्हनि जो ॻोठु नाले ते आहे उहो वेठा। थाणो हिते हुयो ऐं हुयो कचो रस्तो हुयो, रोड न हूंदा। असां हिते पढ़िया हुआसीं। असां हितां पोइ बैलगाॾियुनि ते शहदादकोट वेंदा हुआसीं।
छतू इन टाइम ठहियो आहे अवल छतू हिते इमाम बिश्क में वेठो हुयो असुल हिन जो ॻोठु हिते ई आहे हिनखे औलाद न हुयो पोइ त कोर्ट कढाई त मां पंहिंजो नालो कया ज़मीन जी पर नाले जे लाइ उहो कोर्ट मशहूरु कराई उन खां पोइ मुंहं न खील पुटनि खे थिया त हिन जो सारा बि हिते हो मंदर बि हिते हुन ऐं असांजे कब्रिस्तान सां भिक एकड़ एकड़ ज़मीन जेको जमाल जो ॾिनल अथनि उहो हुते मसण हुयनि अॼु ताईं उहे मसण बि हुननि जा आहिनि जमाल जे मुक़ाम सां गॾु मसण बि आहिनि एतिरे क़दुरु आहे जेकॾहिं असांजे कराची खां इस्लामाबाद खां को बि माण्हू अचे थो त पहिरियों पहचान अदा इमाम जमाली ईंदासीं उनजे लाइ उहो उन टाइम जे करे उहो मशहूरु आहे हिकु बसि हिते थोरी मंज़िल ते बैलगाॾी ते वेंदा बाक़ी उठनि जो असां उठनि ते खणी वेंदा अन वग़ैरह खणी वेंदा बाक़ी थोरे मंज़िल लाइ थोरे कमकार लाइ बैलगाॾियूं बाक़ी वॾे मंज़िल लाइ त उठ हुया ॿी त का सवारी कान्हे उथण खां सवाइ कुझु बि कोन हो मदरसा बि हुया मस्जिद बि हुयो मदरसो बि अॼु में वेठा आहियूं मदरसो बि हो मस्जिद बि हुयो ठीकु आहे बाक़ी तालीम अंग्रेज़ी न हुई सिंधी अरबी फारसी जेके मुंहिंजे वाल साहिबु पढ़ियो आहे हिंदी मुंहिंजो वाल साहिबु पढ़ियल हो जो हिंदुनि मुंहिंजे वाल साहिब खे पॻु वधायो पंहिंजो उस्ताद कयो हिंदी बि हिते हुयो सिंधी बि हुयो फारसी बि हुयो अरबी बि हुयो बाक़ी अंग्रेज़ी तालीम असां वटि न हुई